अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जी मोहब्बत सा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, अज गरम मौसम के अंदर तव्हां असां जंहिं खुशी के मौके ते गॾु थिया आहियूं, कहिड़ो खुशी जो मौक़ो आहे। एक दीनी इदारे जे अंदर अल्लाह जे दीन के सिखण वारा तालिबुल इल्म अल्लाह जो क़ुरान पंहिंजे सीने में सांभे, अल्लाह जे नबी जो दीन पंहिंजे दिल में रखी मेहनत करे वक्त कढ़ी मदरसे जे अंदर अज उहे फारिग थिया जन जे दस्तार जो मौक़ो रखियो हो। इहा दीन जी दावत, दीन जे दावत ते तव्हां सां गॾु थिया। कहे बिरादरी कहे रस्म जे सिलसिले में न आया हूँ तो कंहिंजी शादी कंहिंजी खैरात आ। अल्लाह जे दीन ख़ातिर दीन जी दावत ते आया। अल्लाह जे नबी फरमायो कहीं भी जाए ते दीन खातिर मानू गड थी वापस घर न पहुंचदा, अल्लाह से समूरन जा गुनाह माफ फरमाई। तवा भी सब नियत इहा कयो त असां अज दीन खातिर आया। जलसो पूरो न थींदो असां वापस घर न पहुंचदासीं, अल्लाह से तवा सां समूरन जा गुनाह माफ फरमाई। पर हाणे हिकड़ी शइ समझो, तवा असां मुसलमान हाणे न थिया हूंदा, मुख्तलिफ क़ौमनि जा माण्हू वेठा हो हिते। अलाए कहिड़ी तारीख़ अलाए कॾहिं खां वठी असांजी काई पीढ़ी आहे उहे मुसलमान थिया। हाणे असां मुसलमान थिया। असांजो मज़हब इस्लाम, असांजो दीन इस्लाम। इस्लाम जे अंदर जेको अचे मुसलमान थे तो उनके इस्लाम जे कानून जी पाबंदी करनी पवंदी। सिंधी में असां चवंदा आहियूं न रस्म,
असांजे क़ौमी बिरादरियुनि जूं हिकिड़ियूं रस्मूं हिन, रिवायतूं हिन, इन्हनि जो नालो बि कानून आहे। इस्लाम जे अंदर भी हिकड़े रस्म, हिकड़ा कायदा, हिकड़ा कानून हिन जेके इस्लाम असांखे उनजो पाबंद बणायो। असां कॾहिं इहा शइ सोची न आहे। असां बलोच हूं, बरोच हूं, हे असां वटि रिवायत कीअं आई? असां हिते भया साहब हूं, असांजे बिरादरी में हे हिकिड़ो क़ाइदो आहे, कीअं आयो? असां उगाई हूं हिते, असांजे हिकिड़े क़ौम में रस्म आई आहे, कीअं आई? इहा शइ कॾहिं सोची आहे? उहा कहिड़ी रस्म आहे? मां हिकिड़ी मिसाल ॾियां। अब असां वटि हिकिड़ी रस्म आहे त भेण सां निकाह न कंदा हूं, सौट सां निकाह कंदा हूं। समूरनि क़ौमनि में आहे न। हाणे जेकॾहिं इन ते गौर कंदो, इहा भेण अबे जी थी आहे ऐं सौट चाचे जी थी आहे। सौट चाचे जी धी खे चइबो आहे, भेण अबे जी धी खे। हाणे अबो ऐं चाचो ॿई हिकिड़े पीउ जा पुट, उहो ॾाॾो थींदो न। ॾाॾे खे हिकिड़ो पुट अबो आहे, ॾाॾे खे ॿियो पुट हिकिड़ो चाचो आहे। अबे जी औलाद भाउ भेण थियासीं, चाचे जी औलाद सौट थिया। हाणे तव्हां त सभु राजूड़ा माण्हू होबा, पुट जी औलाद खे छा चइबो आहे? पुट्रा त पोटरो, धीअ त पोटरी। हाणे भेण भी ॾाॾे जी पोटरी आहे, सौट भी ॾाॾे जी पोटरी आहे। तव्हां समूरनि क़ौमनि में इहा रस्म आहे, ॾाॾे जी हिकिड़ी पोटरी सां मन भेण सां ज़ाल जो रिश्तो न कंदो, सौट सां ज़ाल जो रिश्तो कंदो। अकल नथो मने, ॾाॾे जी हिकिड़ी पोटरी ज़ाल, ॿी पोटरी भेण। हाणे तव्हां खां मां पुछांदो, भाई इहा रस्म काॾों आंदो? सरदारनि जा कानून आहिनि, मुल्क जी कोर्ट असांखे पाबंद कयो। इहा रस्म असां वटि हले थी, इहो क़ाइदो, इहो कानून असां वटि हले थो। हाणे इहा शइ असां न सोची आहे त मुस्लमान जेकॾहिं ॾाॾे जी हिकिड़ी पोटरी सां तुंहिंजो भेण जो रिश्तो आहे, ॿी पोटरी सां ज़ाल जो रिश्तो आहे। हाणे इन में कोई माण्हू तव्हांजे इलाइक़े जो भली पढ़ियल न आहे, कलमो नथो अचेसि, उन माण्हू खे चओ त ॾाॾे जी हिकिड़ी पोटरी मन भेण सां बि तुंहिंजी शादी करायूं था, अबा को कंदो माण्हू? कलाशन खणंदो मुंहिंजो भेण सां वरी शादी? इहा गैरत न आहे। त असांजे क़ौम बिरादरी जे अंदर जॾहिं इस्लाम खे क़बूल कयो आहे त इहो क़ाइदो, इहा रस्म, इहो कानून मुसलमान तोखे इस्लाम ॾिनो, पर इहा शइ तोखे ख़बर न हूंदी। हे असां वटि जेको इस्लामी कल्चर, असां वटि जेको मुसलमाननि जे इज़त गैरत, इहे रसूमात, इहे कत, इहे क़ाइदा जेके असांजा अलाए काई पीढ़ी खां शुरू आहिनि, जे तोखे मिलिया थी त इन्ही मदरसनि जे सदके, मदरसनि में क़ुर जी तालीम ई त असां वटि इहे कानून आया। हाणे इएं सम्झो, मच्छी तव्हां सुञाणींदा हो न, मच्छी जो ताल्लुक पाणी सां केतिरो आहे? पाणी जे अंदर मच्छी विझो त मच्छी ज़िंदह रहंदी, पाणी खां ॿाहिरि कढी रोड ते रखोसि त जल्दी मरी वेंदी। इस्लाम पोइ जेको तव्हां असां मुसलमान सॾायूं था, इस्लाम जो ताल्लुक ऐं हे जेका मदरसनि में न दीन जी तालीम पढ़ायूं था बच्चनि खे, इन तालीम ऐं इस्लाम जो ताल्लुक भी पाण में ईअं आहे जीअं मच्छी ऐं पाणी जो ताल्लुक आहे। मच्छी खे पाणी खां जुदा कयो, मच्छी ज़िंदह नथी रही सघे।
तू असां हिन तालीम के इस्लाम खां परे क्यों असां वटि मुसलमानी नथी रही सही। अल्लाह साईं कुरान शरीफ जे अंदर मां जेके लफ्ज़ पढ़िया, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजे ज़िंदगी जे कामयाबी जो रस्तो ॿुधायो। अल्लाह तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह तो फरमाए मुझे महबूब जो रस्तो अख्तियार कयो, दुनिया जी कामयाबी भी इन्हीं में आ, आखिरत जी कामयाबी भी इन्हीं। अल्लाह जे नबी अची असांखे दुनिया जे अंदर दीन जी तालीम ॾिनी। असांजा अखलाक, असांजा अकीदा, असांजा अमल, असांजी दुनिया जी जिंदगी जा जेके भी कायदा कानून अल्लाह जे नबी असांखे समझायो। असां जेकॾहिं दुनिया में बस शादी कयूं तो उनजा इस्लाम असांखे रस्ता दस्या। असां जेकॾहिं दुनिया में गमी मल्हायूं तो इस्लाम रस्ता दस्या। असां दुनिया में अची वापार कारोबार कयूं तो इस्लाम असांखे रस्ता दस्या। असां दुनिया जे अंदर वेही इबादत कयूं तो इस्लाम असांखे रस्तो दस्यो। असां दुनिया जे अंदर जेकॾहिं वेही को अकीदो रखूं भी इस्लाम असांखे अकीदो दस्यो। उहे भी माण्हू आहे न जेके इस्लामी तालीम खां परे, इस्लाम खां परे। हाणे अॼु तव्हां भी पंहिंजे अकल सां चवंदो ये कहिड़ा बेवकूफ़ चरिया। इस्लाम न हुयो, इस्लामी तालीम न हुई, इस्लामी रोशनाई नहीं, अंधा अकल खां भी दिल खां ईमान जो नूर न हो, ईमान न हो। वो छा कंदा हुआ? उलमा खां तव्हां ॿुधो आहे न, काफर मुशरिक बुतन जी पूजा कंदा हुआ। ॿुधो थो न बुत? अॻे ज़माने में बुत छा खां ठाहींदा हुआ? पत्थर जा ठाहींदा। हाणे खणी मिट्टी जा ठाहिनि, प्लास्टिक जा ठाहिनि। पत्थर खे लोह सां टोड़नि। पत्थर बा छा सां भॼदो? लोह सां। उन्हीं के भनी सोहणो ठाहे मथे रखी, उन्हीं के खुदा समझी, उन्हीं को घुरनि, सिजदो करनि उन्हीं के, औलाद घुरनि उन्हीं का, सब हाजतूं घुरनि उन्हीं के। अकल खत्म थी वई, इस्लामी तालीम नहीं। गलत हो न? कीअं गलत हो? कल उन्हीं पत्थर के हथोड़न सां भञनि पिया, अॼु सोहणो ठाहे अॼु खुदा समझनि था। नौज़ बिल्ला अल्लाह के को हथोड़ा हणंदो, उनजो अकल कम न पियो करे। इस्लामी तालीम न हुई, दीन जी तालीम नहीं, उन्हनि जो अकल अंधो, उन्हनि खे ख़बर न पई त कल इन्हीं पत्थर के मां लोह सां टोड़ियां थो, ठाहियांसि मां तो। अॼु उन्हीं खे सिंगारे मथे रखी, उन्हीं खे चवां तो खुदा तू। अल्लाह जे नबी जॾहिं तालीम ॾिनी, नज़रियो ॾिनई, दीन जो रंग चढ़ियो, इस्लाम जी नूरानियत रोशनाई आई, उहो ई इंसान हर शय के छॾे हिकड़े अल्लाह जी बंदगी करण लगो, अल्लाह के सिजदो करण लगो। हाजत रवा मुश्किल कुशा अल्लाह के समझी पूरी कायनात जे अंदर तागूतन के छॾे ॾिनी। इहा ही दीनी तालीम। अल्लाह साईं तव्हां असांखे भी तौफीक ॾे त पंहिंजे बचड़नि खे दीन जो इल्म पढ़ायो। सवाब केतिरो आहे? तव्हां असांजी नज़र तालिबनि ते न हूंदी आहे। दस्तारबंदी में जलसन में ॾिठो आहे न, गुल विझदा आहियूं। शादी में भी घोट के गुल विझदा आहियूं। गुल ये ज़मीन में पैदा थिया, 5 रुपए जी शइ, मिट्टी में गुल पैदा थियो आहे। गुल जे करे असां चऊं था वॾी इज़त आहे, पर हकीकत ईअं नथो। ओहे जेके क़ुरान पढ़ण वारा, उन्हनि जो एज़ाज़ अल्लाह वटि केतिरो आहे। नबी साईं छा थो फरमाए? अल्लाह जे नबी फरमायो, ओ दीन सिखण वारो तालिबुल इल्म, कुरान पढ़ण वारो तालिबुल इल्म जॾहिं घर खां निकिरे थो कुरान सिखण जे लाइ, धरती ते पेर रखे थो, अल्लाह जे रहमत जा मलाइक उन तालिब जे पेर जे हेठों पर विछाए। केॾो एज़ाज़ आहे तालिब इल्म। ईअं भी ईंदो आहे, तव्हां सां इबादत पढ़ंदा हूं न, नफिल पढ़ूं, तहज्जुद पढ़ूं, कुरान शरीफ जी तिलावत कयूं, ज़िक्र अज़कार कयूं। हाणे हे तालिब जेको वनी मदरसे में उस्ताद वटि कुरान पढ़े सिखे थो,
कुरान शरीफ अल्लाह से सबके नसीब कंदो तव्हां पढ़ियल हूंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बा ॿ टे लफ़्ज़ घणे टाइम में सिखी वेंदी, थोरे टाइम। अनपढ़ियो भी ये लफ़्ज़ याद करे वेंदो। तालिबुल इल्म जॾहिं उस्ताद जे अॻियां वेही करे अल्लाह जे कलाम जी हिकिड़ी आयत सिखियो, हिकिड़ी आयत, न मेहनत न तकलीफ़ न टाइम, कुछ भी न, इन जो सवाब केतिरो, इन हिकिड़ी आयत सिखण वारे जो सवाब हिकिड़ो माण्हू 100 रकात नफ़िल पढ़े। 100 रकात बा नफ़िल वॾी शइ, 100 रकात नफ़िल पढ़े त हिकिड़ी आयत सिखण वारे जो सवाब 100 रकात खां मथे। हे तव्हां मदरसनि में ॾिठा आहिनि न, मौलवी थियनि था, मौलवी दीन जो इल्म मसला सिखनि था, कुरान जो इल्म, शरीयत जो इल्म, दीन जो इल्म, इस्लाम जो रस्तो। हाणे इहे मौलवी मसला सिखनि था, पर हिकिड़ो तालिब उस्ताद खां वेही 2 या 3 मसला सिखियो। मसले जी ख़बर अथव न, मसलो बि वॾो न आहे, जबल न आहे। इहो बि मसलो आहे त नमाज़ जा फ़र्ज़ घणा आहिनि, इहो बि मसलो आहे त तड़ जा फ़र्ज़ घणा आहिनि, इहो बि मसलो आहे वुज़ू जा फ़र्ज़ घणा आहिनि। थोरा थोरा मसला। हिकु शागिर्द उस्ताद खां दीन जो सबक वठे थो, 2 या 3 मसला सिखे थो, इन्ही खे सवाब केतिरो मिलंदो। हिकिड़ो माण्हू 1000 रकात नफ़िल पढ़े, अॻे मां चयो 100 रकात, 1000 रकात नफ़िल पढ़े, उन खां सवाब उन तालिब खे वधीक मिलंदो जेको दीन जा 2-3 मसला उस्ताद वटि सिखे। केॾो अजर आहे। पर असां दीन जी तालीम खां परे, असां मदरसनि खां परे आहियूं, असां उलमा खां परे आहियूं, असां पंहिंजे नए नस्ल खे बि परे कयोसीं, पाण बि परे रहियासीं। पोइ नुक़सान कहिड़ो थियो आहे? बुख ते वेठा, बुख ते न, पैसो त आहे, कहिड़ो नुक़सान थियो? असांजी अखलाकी ईमानी कमज़ोरी एतिरी अची वई जो असांजा अमल मोचारा थी विया, जो असां वञी तबाही जे किनारे ते पहुता हूं। असांजा अखलाक अॼु कहिड़ा आहिनि, असांजा अमल अॼु काथे पहुता आहिनि, असांजा किरदार अॼु काथे पहुता आहिनि, जो असां मुस्लमान गैर मुस्लमान खां बि अॻिते। हाणे ईअं सम्झो खूह में कुत्तो मरी वञे, हाणे इन खूह खे पाक क्यों कॾहिं बि पाक न थींदो जेसी ताईं कुत्तो न निकिरे, जेसी ताईं तूं असां पंहिंजे हिन 5 फुटनि में घर जी 4 दीवारी में ओहे अल्लाह जे क़ुरान खे जाइ न ॾींदासीं, एसी ताईं असां हिन मुसीबतनि फितननि खां बची न सघंदासीं। असांजे घरनि जो छा माहौल आहे? अॼु असांजी ज़बान ते अल्लाह जो ज़िक्र कोन्हे, मर्द हुजे या औरत हुजे, राति ॾींहुं कन ते टेलीफोन। असांजे घरनि में फुज़ूल कचहरियूं, नमाज़ असां खां निकिरी वई, क़ुरान जी तिलावत निकिरी वई, ज़िक्र असां खां निकिरी वियो, असां को बरकत बि निकिरी वई, असां को सुकून बि निकिरी वियो। हाणे उहे जेके बीमारियूं असां में आयूं, उन बीमारियुनि खे सिर्फ़ असां साम्हूं रखूं था। अॼु साईं अहिड़ो फितने जो दौर आहे, पैसा अॻे जे मुक़ाबले में अॼु घटि थिया या वधिया? वधिया आहे। अॼु माण्हू ख़ुशहाल, वसाइल अॼु वधिया आहिनि, सामान सहूलत जा अॼु वधिया आहिनि। सामान सहूलत जो वधे त सुकून बि वधे न, सामान वधे वरी सुकून ख़तम छो? सब भी हुआ त असां को क़ुरान वारी बरकत निकरी। अॼु 4 दीवारी जे अंदर हिकिड़े घर में जेकॾहिं 2 सक्का भाइर आहिनि, उन्हनि खे हिक ॿिए जो मुंहुं नथो वणे। छो नथो वणे? पोइ तोखे क़ुरान न वणियो आहे, क़ुरान खां परे थियो आहे, या मुसीबत आहे। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांजे बचड़नि खे दीन जो इल्मु नसीब फरमायो, पंहिंजे बचड़नि खे दीन जो इल्मु पढ़ायो, सेखारियो, पाण भी दीन वारन सां वास्तो ताल्लुक़ रखो, उलमा सां जुड़ो, उलमा खां दीन खां दीनी तालीम खां दीनी इदारन खां ॿाहिर रहंदो, पोइ दुनिया भी तबाह त आख़िरत भी तबाह। अल्लाह खां दुआ है, अल्लाह साईं तव्हां सां समूरन खे दीन ते हलण जी तौफीक अता फरमाए।
अल्लाह से पूरी जिंदगी पंहिंजे महबूब जे रस्ते ते हलाए। अल्लाह से बिनी जहानन जो भलायूं नसीब फरमाए, बिनी जहानन जी मुसीबतन तकलीफ़ुन खां बचाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।